पंजाबी फ़क़ीर हुजे, फ़क़ीर त पोइ थियो, सॼी उमिरि उनखे चमड़े जी हिकिड़ी बीमारी थी, चमड़ी जी इलाज करे 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 थकिजी पियो, हुनखे बीमारी न छॾे, कुराड़ो थी वियो। उन्हनि जो को माण्हू मशहूर शरीफ़ वारे साईं खे ॾिठई, का ॻाल्हि ॾिठई, पोइ उनखे चयईं फैसलाबाद साइड था वञनि त मां हिकिड़ो मुड़ुसु ॾिठो आहे, तूं हिकु दफ़ो उनखे त ॾिस। चई मां दुआऊं घणियूं करायूं आहिनि, दवाऊं बि घणियूं करायूं आहिनि, जवानी गुज़री वई, पुराणा अची थिया आहियूं, न का दवा लॻी न का दुआ लॻी, हाणे हेॾो पंधु करे मां सिद्ध अचां। चईंसि तूं अच त सही। आयो कशाला करे, पोइ मशहूर शरीफ़ वारे साईं खे अर्ज़ु कयईं त साईं उमिरि सॼी हिन बीमारी में गुज़री आहे, हीअ बीमारी छॾे नथी, पाण सिर्फ़ु तेल पड़ी ॾिनोसि, तेल जेके हुन लाइ केॾा हया हुआ, क्रीमूं अलाए केॾियूं हुयूं, अलाए छा छा कयो। हदीस शरीफ़ा त उहे माण्हू अलाह पाक फरमाए थो जन सां मां मुहबत कंदो आहियां, उहे मूंखां जेको घुरंदा आहिनि त ॾेई छॾींदो। पाण तेल रुॻो पढ़ी ॾिनोसि, पाण फरमायूं त हे वञी इन्हनि खे हण, 5 ॾींहं बि न हयईं, सॼी उमिरि वारी ख़ारस छॾे। सुभान अल्लाह। पोइ उहो माण्हू पंजाब जो पंहिंजे माण्हुनि खे चवंदो हो उन फ़क़ीर जे नाले त एंदे मुर्शिद को नबिया वाली ताक़त है। सुभान अल्लाह। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ठक जो थप कढाई इज़राइल अलैहिस्सलाम खे त ख़ुदा जे दरबार में वञी फ़रिश्तो हाज़िर थियो त मालिक तुंहिंजो शान वारो बंदो आहे, तो रसूल बणायो अथसि, अचणु पसंदि ई नथो करे, थप वाहे कढी अथई। अलाह पाक फरमायो त रिवायत में आहे त हिकिड़ो ॾांग काहे वञ, घाटा उन जा वार हुजनि, मुंहिंजे नबी खे चओ त हिन जे वारनि ते ईअं हथ फेर, जेतिरा हज़ारे वार तुंहिंजे हिन में अचनि ओतिरा साल मां रहां आहियां, पर पोइ बि अचणो पवंदो। जॾहिं इहा ॻाल्हि कई पाण फरमायूं त पोइ बि वञणो पए, पोइ अॻे मां पंहिंजे रब ॾे छो न वञां। मतिलबु ॻाल्हि जो इहो आहे त हितां हलणो आहे। अलाह पाक फरमाए थो त मन कान, कुरान मजीद में आहे, मन कान युरीद हर्सल आखिरत, जेकॾहिं न कंहिं माण्हू खे हिन हयाती में जिथे सॼो तवजह दुनिया ॾे आहे, सुबुह जो निंड मां उथी सॼे ॾींहं जी जदोजहद, वेंदे राति जो सुम्हण ताईं पंहिंजे वजूद ते, पंहिंजे बचत ते, पंहिंजे घर ते, पंहिंजे सुख ते, पंहिंजनि ॻाल्हियुनि ते उहा फिरे थी पई, असांजी जदोजहद, असांजी सोच, को अॻिते वॾो औखो सफ़र पियो आहे, वॾी हिकिड़ी ॾुखी मंज़िल पई आहे, सकरात वारी, क़बर वारी, जेका लखनि सालनि जी आहे, उन खां पोइ हशर वारी, पुलसरात वारी। तव्हां त पोइ ॿधर आहिनि, महबूबनि फरमायो त क़यामत में सिर्फ़ु ॿधर आहिनि, टियों कोन्हे। अर्ज़ु कयूं कि भला कहिड़ो? पाण फरमायूं या जन्नत या दोज़ख। त एॾे वॾे सफ़र जी गिणती अचे कान थी दिमाग़ में, पर मुंहिंजे आका व मौला हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ए मुंहिंजा उम्मती, मां हर उहो अमल तोखे ॿुधाए छॾियो आहे जंहिंसां तूं जन्नत ॾे वञे, हर उहो अमल, ऐं हर उहो कम बि ॾसे छॾियो त मां जेको दोज़ख जे दर खे खोले, यानी एॾी तुंहिंजी रहनुमाई कई अथसि। अलाह पाक फरमाए थो त जंहिं बि मुंहिंजे बाने खे इहो शौक़ु आहे, इहो ख़्यालु आहे त मुंहिंजे आख़िरत जी पोख वधे, दुनिया जी बि भले वधे, हिते बि हक़ हलाल सां कमाए, पर मुंहिंजे आख़िरत जी पोख वधे, अलाह ताला फरमाए थो त अहिड़ी वधाई ॾींदोमांसि जो यादि कंदो। पर जे न रुॻो आख़िरत विसारे, अलाह खे विसारे, उन ॾे वञण खे विसारे, क़बर क़यामत खे विसारे, रब जा अहकाम विसारे,
अल्लाह फरमाए थो रुगो दुनिया जी गणती अथसि ॾींदासीं पर क़यामत में हुनजो नसीब न हूंदो, आख़िरत में हुनजो नसीब न हूंदो। फ़कीर सरताज अहमद अल्लाह पाक हिनखे पंहिंजे पाने खे जाथे हिकिड़ी दुनिया जी ॾिनी, नौजवान वकील, त इन नंढी उमिरि में जंहिंमें रुगो मस्ती हूंदी आहे, मगी हूंदी आहे, दुनिया जी चाहत हूंदी आहे, दुनिया जी लय खपे, दुनिया वारो ठठ ठाकर खपे, ओ इन उमिरि में जेका अल्लाह पाक ऐं हुनजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हिकिड़ी अंदर जी उणतुन हस, इहा हिन सां ख़ासि महिरबानी मुर्शिद कामिल सां। बिरादरान इस्लाम हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾियो, अल्लाह ताला जे ख़ातिर जॾहिं कामिलनि सां मुहबत रखबी आहे इहा रब खे पसंदि आहे। इन जूं सम्झाणियूं ॾिनियूं वयूं आहिनि, इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम, उन्हनि जो रस्तो ॾेखार, मां वठां, ज़ाहिरी बि ॾेखार, बातिनी बि ॾेखार, अकुल में बि ॾेखार, तौफ़ीक़ बि ॾे। कहिड़ो जेके उन वाट ते हलिया त नेमतूं कयूं नी, बेटा साईं जी ॻाल्हि वांगुरु त वेह, त उन्हनि सां वेह जेके वेही था ॼाण तूं मथां साण ॿियनि ऐं वेही पंहिंजी वाट विञाए। हे उहा दोस्ती आहे, हे उहा संगत आहे। दुनिया में संगतूं घणियूं, पर जेका अल्लाह पाक जे ख़ातिर हुनजे प्यारनि सां रखिजे थी, इन दोस्ती जी रब करीम पंहिंजे कलाम मजीद में तारीफ़ फरमाई आहे त अल अखिल्ला यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन। हशर जो मैदान, क़यामत जो मैदान ॾाढो ॾुखियो हूंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त हीअं जो क़ब्र में उथंदा, जन जे नाले रब फरमायो आहे त पहिरीं बि मां पैदा कयो मां, तव्हां हुयो ई कोन, वरी बि पैदा कंदोसांव, वरी बि पैदा कंदोसांव। अल्लाह फरमाए थो त इन ज़ालिका अलल्लाहि यसीर, इहो जेको अमल आहे इहो अल्लाह ताला जे लाइ तमामु आसान आहे। तूं इहो न सम्झ त हॾा ॻरी विया, गोश्त ॻरी विया, किरोड़े साल गुज़री विया, हाणे काॾो इहो माण्हू उथंदो। अल्लाह फरमाए थो न न, मुंहिंजे लाइ तमामु आसान। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त हीअं जो माण्हू उथंदा क़यामत जे ॾींहुं त हीअं निकिरण सां ॿाहिरि हिकिड़ो हशर बपा हूंदो। उहो कहिड़ो? हिकु त जिस्म ते कपिड़ा न हूंदा, नागा। इन करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त निमाज़ न छॾजांइ मुंहिंजा उम्मती, निमाज़ न छॾजांइ। जेकॾहिं 5 ई वक़्त निमाज़ तूं पढ़ंदो रहे ऐं क़ब्र में वहीं, जॾहिं हशर में उथंदे त इहा निमाज़ तोखे कपिड़े वांगुरु ढके, मथो वरी छा करे बीहंदे। सुभान अल्लाह। इहो निमाज़ जे अमल जी बरकत आहे, इहो निमाज़ जे नूर जी बरकत आहे। फरमायो त हीअं जो उथंदा त ॿाहिरि सिज हीअं हूंदो, का छांव न हूंदी, पथर पट हूंदो ऐं सिज जे वेझे अचण जे करे एॾी ज़मीन गरम हूंदी जो जेकॾहिं कंहिं माउ खे उन महिल थणनि ते बचो हुजे जंहिंजे लाइ सिर ॾींदी आहे त उनखे बि चवंदी त ज़मीन ते रखी इन जे मथां बीह। एॾी सख़्ती हूंदी ऐं उघाड़ा हूंदा, तारा पटियल हूंदा, ज़बानूं निकितल हूंदियूं, आम मखलूक जूं, नेकोकारनि जूं न। उन्हनि जो त ॿुधायो मां त पहिरीं त निमाज़ उन्हनि जो कपिड़ो थींदी, छांव थींदी, उन्हनि जो नूर ॿियो आहे। ऐं माण्हू पघर में हूंदा, नासुक ताईं, वाचुनि ताईं, ॻिची ताईं, चेल ताईं, गोॾनि ताईं, हिकिड़नि खे खुड़ियुनि ताईं। फरमायूं त हर कंहिंखे पंहिंजे अमल जे मुताबिक़ पघर हूंदो। त करीमनि जे हरम पाक हिकिड़े अर्ज़ु कयो त साईं पोइ उघाड़ा जो उथंदा त मर्द बि उघाड़ा, औरतूं बि उघाड़ियूं, त इहो कीअं थींदो? पाण फरमायूं त अहिड़ी हालत हूंदी, अहिड़ी हालत हूंदी, अहिड़ी हालत हूंदी जो को कंहिंजे ॾिसण जे लाइ रवादार ई न हूंदी, पंहिंजे सिर जी लॻी वेंदसि। ओ इन मैदान में यौम
या फिरुल मरउ मिन अखीह, भाइर उन महिल भॼी वेंदा, व उम्मिही व अबीह, वालदैन जहिड़ी मेहरबान हस्ती उहा बि, कुर्ब कबीला, दोस्त अहबाब। पर अल्लाह पाक हिन दुनिया जे दोस्तनि खे जन जे संगत में, जन जे हिन में माण्हू अलाए छा छा थो करे, अल्लाह फरमाए थो इहे अल अखिल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबादिन अदून, इहे त दुश्मन थींदा हिक ॿिए जा। अॼु जेके निमाज़ जो नथा चवनि, अञा चओ त टोक था कनि, ॾाढी रखियई त टोक शुरू त मुला थी वञे छा, हाणे मुला थी कई अलाह वारे ॾे त लॻई, अञा त क़ुरानो ई न थियो आहे, हाणे इहे ॾेई भॻी। इहे जेके टोकूं कनि था ऐं इन्हनि खे दोस्त सम्झू वेठो आहे, कंहिं बि तरीक़े सां तुंहिंजे दीन वारी राह में रुकावट आहिनि, तुंहिंजे आख़िरत वारी राह में रुकावट आहिनि, तुंहिंजे उन्हनि जज़्बनि खे जेके तोखे अल्लाह जे महबूब ॾे हीअं आणनि था, उन्हनि जज़्बनि खे कंहिं न कंहिं नमूने कंडम करण वारा आहिनि ऐं अॼु प्यारा आहिनि। अल्लाह पाक तो फरमाए त उन ॾींहुं दुश्मन थींदा, हिक ॿिए खे ॻाल्हाईंदा, हे निभागो, हे चंडो, हिन खे मालिक दोज़ख में विझो, हिन हीअं चयो मूंखे, हिन मां हीअं चयो, इल्लल मुत्तक़ीन। पर हिते न कंहिं रब जे प्यारनि सां संगत थी, क़ुरान शरीफ़ ते जंहिंजो अमल आहे, महबूब जे हदीस मुबारक ते अमल आहे, सुन्नत ते अमल आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत आहे, दुनिया सां गॾु दीन प्यारो आहे, दीन सां गॾु दुनिया प्यारी आहे, हुकूक अल्लाह व हुकूक इबाद जो ख़्यालु रखण वारा आहिनि, उहे सचा माना रब करीम जा। अल्लाह से फरमाए थो इहे उते बि दोस्त थी अथई, हित त दोस्त हूंदा तुंहिंजा, पर क़यामत जे मैदान में जिथे कोई तुंहिंजो न हूंदो उते बि दोस्त हूंदा। इन जी वज़ाहत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई। हिकु फरमायो त महजे हिन दीन जा आम आलिम उलमा जेके अॼु रुगो मुला था लॻनि, मुला है बाबा छा कंदो, मुला जी डोड़ में मस्जिद, ये उलमा रब्बानी आलिम सच्चा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जंहिं महिल अल्लाह जे आलो आलिम ईंदो, हिकिड़ो रुगो मिसाल था ॾियनि, ज़ाहिद ईंदो, आबिद ईंदो, इहे टे खूबियूं आहिनि जेके आख़िरत वारनि मोमिननि जूं आहिनि। त आबिद खे बि हुकुम थींदो तूं बेश्त हलियो वञ, ज़ाहिद खे बि हुकुम थींदो तूं जन्नत हलियो वञ, आलिम खे हुकुम न थींदो, आलिम खे टे भेरे अल्लाह पाक फरमाईंदो त मुंहिंजे दीन खे पखेड़ण वारा, पंहिंजी हयाती मुंहिंजे दीन ते गुज़ारण वारा, तोखे ॾुख त न थियो आहे त असां तोखे पछाड़ी था मोकिलियूं, हुननि खे अॻु में मोकिलियोसीं। अर्ज़ु कंदो तूं मालिक आहे, पोइ बि त मोकिले थो, क़बूल कयो अथई। अल्लाह पाक फरमाईंदो त तोखे बीहारण जो हिकिड़ो मक़सदु आहे त अॼु तूं आंगुर जो इशारो कर, अॼु तूं असांखे चओ त हे मुंहिंजो तालिब आहे, हे मुंहिंजो ख़िदमत गुज़ार आहे, हिन मुंहिंजे मदरसे जी ख़िदमत कई आहे, तूं चओ भले दोज़ख जे तरे में हूंदे त बि तुंहिंजे चवण ते कढी पेश ॾेई छॾियांसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ही घटि फ़ाइदो पाण फरमायो त हीअ आलिम रब्बानी हिकिड़ो जॾहिं पुलसरात जे मथां पंहिंजे हिन सां हलंदो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा रफ़्तार में ॿुधाई आहे त हिकिड़ा मोमिन पुलसरात ते वीचारा आस्तड़े जीअं को मॾो वेंदो आहे ईअं लॻंदा, ऐं हिकिड़ा रेहूं पाईंदा वेंदा, हिकिड़ा ईअं पंधड़ो पिया वेंदा, हिकिड़ा डुकंदा वेंदा, पर हिकिड़नि जो उहो नूर हूंदो ईमान वारो जीअं विझ झटको ॾींदी आहे ईअं गुज़री वेंदो। सुभान अल्लाह। इन पुलसरात उहो जो लॻंदो आलिम रब्बानी उतो लॻंदो त हेठो दोज़ख में हिकिड़ो दान कंदो, ओ साईं बी जाए त बीह रह, मां यादि थी तुंहिंजी फिलानी ख़िदमत कई, अॼु मूंखे तूं छॾाईंदे। हिते सोचण जूं ॿ ॻाल्हियूं, छो त इहो बयान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त उन्हनि खे दोज़ख वारनि खे इहा शइ नज़र ईंदी न त हिन जी ॻाल्हि ख़ुदा मञे थो त न चईसि थो। उन महिल बादशाही त रब जी आहे, अॼु बि हुन जी आहे, पर अॼु त के शयूं नज़र अचनि थियूं, उन महिल त कुझु न हूंदो। वल अमरो यौमइज़िन लिल्लाह,
उन ॾींहुं सिर्फ़ु ख़ुदा जो हुकुम हूंदो, यौम ला तमलिक नफ्सुन लिनफ्सिन शैआ, कंहिंखे कुझु हूंदी का शइ कान, छाजी उन महिल कंदो। पर उहो जो इहा तबाह कंदो दोज़ख मां निकिरण जी, जंहिंखे रब कामयाबी सॼो आहे त फमन ज़ुहज़िह अनिन नार व उदखिलल जन्नत फ़क़द फाज़, तुंहिंजी कामयाबी कहिड़ी आहे त सदन थिए, वज़ीर थिए, दुनिया खे, इहा त दुनिया जी कामयाबी आहे न। अल्लाह पाक फरमाए थो इहा त तूं ते छॾे वञे, असली कामयाबी आहे त तूं अहिड़ा कम कर जो इन दोज़ख जी बाहि खां बची वञे, न रुगो बची वञे पर जन्नत में दाख़िल बि थी वञे। छो त हिकिड़ा माण्हू हूंदा शरीर में त क़यामत जे ॾींहुं पुलसरात टपी वेंदा, जन्नत ॾिसंदा, जन्नत जा महलात ॾिसंदा, हीअं टपी परते थींदा त जन्नत खां ग़ाइब थी वेंदी, वरी मोटंदा ॾिसंदा हाणे जन्नत बीठी आहे, वेंदा दोज़ख में बि न किरंदा, परते बि जेको आहे दाख़िल थी न सघंदा। पोइ अलाह पाक खे अर्ज़ कंदा, ओ रब करीम, हे जन्नत नज़र अचे थी पर पुलसरात टपी बि अचूं था, को बि ग़ाइब थी वञे, उन्हनि खे हुकुम थींदो त तव्हां कम चङा कया पर तव्हांजी मुंहिंजे महबूब सां मोहबत न ही, इन जन्नत जी ख़ुशबू बि न मिलंदव, परे खां ॾिसंदा रहो ऐं इन मैदान में भटकंदा रहो। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत हिकु मुस्लमान जे लाइ केॾी क़ीमती आहे त पाण फरमायूं त पंहिंजे अबे अमा खां, पंहिंजे औलाद खां ऐं दुनिया जे हर इंसान खां जॾहिं मासां प्यार घणो हुजई पोइ ईमान तुंहिंजो कंप्लीट आहे। हज़रत सैयदना उमर फारूक जहिड़ी हस्ती, छा हस्ती आहे। करीमन फरमायुसि त मां खां पोइ जेकॾहिं नबूअत हले आहे न उमर, अलाह तोखे नबी करे, इन खां मथे कंहिं शादी जी ज़रूरत ई कान्हे, केरु छा बि चए। उन खां हिकिड़े भेरे पुछऊं, उमर घणो प्यार थी मां सां, मां घणो प्यारो आहियां। हाणे इन्हनि जे प्यार जो रुगो मां हिन महिल ॻाल्हियूं कयां त अलाए केॾो वक़्तु खपे। घर छॾियऊं त मदीने जे साईं जे करे छॾियऊं न, पंहिंजो अबाण वतन छॾियऊं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे छॾियऊं न, बुखा काटियऊं त मदीने वारे साईं जे करे काटियऊं न, हुकुम त उनजो हो न, चवण त उनजो हो न। जेके ॾींहुं राति जन जो हाल इहो, उन्हनि खे केॾो प्यार हो। अर्ज़ कई साईं तूं एॾो प्यारो आहे जो दुनिया जी का बि शइ तुंहिंजे मुक़ाबले में मूंखे प्यारी न आहे, वतन प्यारो न आहे, घर प्यारो न आहे, बच्चा प्यारा न आहिनि, अगरचे प्यारा आहिनि, पर जे तुंहिंजे मुक़ाबले में ॻाल्हि अचे त तूं उन्हनि खां वधीक मूंखे प्यारो। मौला हैदर करार जी ॻाल्हि वांगुरु हिकिड़ो पुछनि पियो साईं घणा प्यारा त मदीने जे साईं सां प्यार घणो हो, प्यारा घणा हो। पाण फरमायूं त सख़्तु उञ लॻी, उन महिल पाणी जो गिलास, शीरीन पाणी थधड़ो, उहो केॾो महबूब हूंदो आहे गिलास पाणी जो, चइसि ॾाढो। पाण अलाह जो कसम इन खां वधीक असांखे मदीने जो साईं ॾिठो। सुभान अल्लाह। चइसि तूं मूंखे हर शइ खां ॾिठो आहे। पाण फरमायुसि भला ॾे हवालो साह, सोना साह ॾाढो मिठो थियो। इहे उहे मुड़ुस जेके महबूब जाॾो ग़लति बयानी न कंदा, चुप करे चई साईं साह बि त ॾाढो मिठो आहे, सरकार साह ॾाढो मिठो आहे। ॻाल्हि न थी, जंहिंखे सरकार पिया फरमाइनि त तुंहिंजो महल मेरा जेको मुंहिंजा त उमर मां तुंहिंजो महल मुंहिंजे अखियुनि सां ॾिठो, तुंहिंजो नालो लिखियो पियो ऐं मां खां पोइ नबी थिए त उमर तूं थिए हा। हिकिड़ी घिटी थो वठे त शैतान बि थो वठे। छा फज़ाइल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान था कनि, उनखे फरमाईंदा ॻाल्हि न ठही, जान खां जेकॾहिं मां प्यारो न आहियां त ॻाल्हि न ठही। पोइ ही चुप करे पंहिंजे हिन खे गुज़िरियल हयाती ते गौर कयईं त कीअं फिलानी जॻह में हीअं टपो ॾिनो त साईं खे तकलीफ़ न थिए, मुंहिंजो सिर वञे, साह खां मिठो आहे तॾहिं न टपो ॾिनो। ॾिसी चई मुंहिंजा साईं मां गौर कयो आहे, मूंखे मिठो तूं आहे साह खां। पाण फरमायूं ॻाल्हि ठही वई। मूंखे सची ॾस, जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां एॾो प्यार ऐं महबूब एॾा मिठा आहिनि त छा उन्हनि खे रबीउल अव्वल शरीफ़ में महबूब जो शान ॻाईंदे खुटखुटो थींदो न? मूंखे पोइ इहो ॿुधाए,
जन खे एॾो प्यार हुजे, अड़े मजने खे वलियूं वकोड़े वई, शहज़ादो बादशाही जॾहिं किरी पियो, ससुई पंहिंजे पुननि सां एॾो प्यार हुअसि त घरऊं निकिरी जबलनि में रोई रोई साह ॾेई वई। मारूई फाटल कपिड़नि सां ज़ेवरनि खे, बादशाहियुनि खे, मलातनि खे, नौकरनि खे, बादशाही खे, राणी थियण खे लत हणी छॾी। हिकिड़े सेकंड जे लाइ बि माण्हू न विसारे सघी त जंहिंखे अहिड़ो प्यार हुजे उन खां मदीने जे साईं जो प्यार कीअं विसरंदो। मीलाद शरीफ़ छा आहे? मीलाद शरीफ़ छा आहे? मीलाद शरीफ़ जो मतिलबु आहे त ज़िक्र रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आमद रसूल ते ख़ुशी करणु, जंहिंजी अॼु सख़्त ज़रूरत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पंहिंजी औलाद खे मुंहिंजे मोहबत जी तालीम ॾे। उहा कीअं ॾींदे? महबूब जी आमद जूं ॻाल्हियूं न कंदे। अॼु जो बच्चे खे ख़बर आहे त सूमर जे ॾींहं जी विलादत आहे ऐं असुर जे टाइम जी विलादत आहे ऐं 12 रबीउल अव्वल जी विलादत आहे। तूं पुछी ॾिस, तूं पंहिंजे वॾनि ते वञ, जंहिं महिल ॾाॾे खां मथे पियो त न उनजे विलादत जे तारीख़ जी ख़बर हूंदई, न उनजे ॾींहं ॼमण वारे जी ख़बर हूंदई। अड़े हर कंहिंखे पंहिंजा वॾा विसरी विया आहिनि ऐं 15 सदियूं थियूं आहिनि, पोइ बि मदीने जे साईं जी हिकिड़ी ॻाल्हि यादि आहे त इहे जेके ॾिसण वारा हुआ, सिर घोरण वारा हुआ, जेके असहाब हुआ, इन्हनि इहा ॻाल्हि वरी वरी बयान पे कई तॾहिं त आई आहे न। अॼु मुस्लमान जे मथां हक़ आहे। अव्वल मदीने जे साईं जी मोहब्बत जा झॾा खणे। यहूदी जो जहिड़ो तोसां छा जो आहे, उहो अहले किताब आहे। ईसाई जो जहिड़ो मुस्लमान सां छा जो आहे, उहो अहले किताब आहे। अड़े हिंदुस्तान कश्मीर के लताड़े रखियो आहे ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारनि जे मथां। इहो जहिड़ो छा जो आहे? यकीन कर अल्लाह जे लाइ इहो जहिड़ो न थी, इहो जहिड़ो मदीने जे साईं जी ज़ात ते थी, ॿिए ते न थी। ऐं इहा त मोहब्बत लाइ केॾी क़ीमती आहे। उनजे प्यारनि सां मोहब्बत कर त बि हे थो सिलो मिले, जेको हदीस शरीफ़ में आहे। कहिड़ो? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा त हीअं जो हिकिड़ो वली सगोरो लॻंदो, मोमिन वली सगोरो लॻंदो त दोस्त खे कतारूं ॿधल हुयूं त हिकिड़ो रड़कंदुसि, ओ साईं पाणी पियारियो मां मूंखे छॾाईंदी। हाणे मूंखे ॾसि पाणी मोहब्बत सां कंहिंखे पियारींदी? ॿियो चवंदो साईं वज़ू करायो, मां यादि थी। वज़ू कंहिंखे करायो? मां हिन ते बैत पढ़ंदो आहियां भिटाई साईं जो। फरमाए थो त तुंहिंजूं मटियूं भरींदसि मां मन सां, तुंहिंजा दिला भरींदसि मां दिलि सां। अॻे मटियूं हूंदियूं, दिला हूंदा हुआ मुर्शिदनि जे दर ते, अल्लाह वारनि जे दर ते रण थो करे सेखारे थो, अदब थो सेखारे, मोहब्बत थो सेखारे। इहे मटियूं तुंहिंजूं भरींदसि मन सां, ओ इहे दिला तुंहिंजा भरींदसि मां दिलि सां। इहा मोहब्बत आहे न। इन्हीं पानी प्यारण जो एवज़ो, इन्हीं वज़ू कराइण जो एवज़ो। जॾहिं दोस्ती हूंदा यानी उन्हनि वटि अमल न आहे, उहे गुनहगार आहिनि। अरे उहे रब जी पकड़ में अची विया आहिनि, दोज़ख जे ज़ंजीरनि में ॿधा पिया आहिनि। उन्हीं महिल था दाह कनि त छा रब करीम जे प्यारनि जो शान आहे। उन्हनि सां मोहब्बत करण जो जेको हिकिड़ो इनाम आहे त हदीस शरीफ़ में आहे, अल्लाह पाक फरमाईंदो सिफारिश क़बूल था कयूं, वठी वञेसि बिजद। सुभान अल्लाह। हे नातो आम नाहे। वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलगदात वल अशी। ओ उन्हनि सां पंहिंजे दिल खे सब्र ॾे, पंहिंजी जान खे सब्र ॾे, उन्हनि सां गॾु थी जन जे कल्ब में रब जो नूर आहे, मोहब्बत जो नूर आहे, मदीने जे साईं जे मोहब्बत जो नूर आहे। अरे तूं असां राति जो निंड कयूं, हिन गुनहगार अखियुनि सां ॾिठो, का उहा राति नाहे जेका मशहूर वारे साईं जी अधु राति खां पोइ मुसले ते निमाज़ में उछंगारूं ॾींदे ॾींदे सुबुह न कई हुजे। अहिड़ो मिसाल देख। रात घर जी कुंड, मुसलो, सियारा भी इन में, सावण भी इन में, गर्मियूं भी इन में।
पखा न मच्छर पटन पर इश्क वारन खे न मच्छरन जी न गर्मियुनि जी अखियुनि में नीर ज़बान ते सुरका क़ुरान इहा रात गुज़ार न ख़बर जेके अहिड़ियूं रातियूं गुज़ारींदा उहे दोज़ख मां कढी वेंदा। मदीने जो साईं ॿुधाए थो मुंहिंजा सोणा हे अहसान आहिनि रब करीम जा जो फ़क़ीर सरदार खे मशहूर शरीफ़ वारे साईं जे दामन नसीब थी। सुभान अल्लाह। हे ईअं नाहे, हे शान महबूब ने फरमायो त मुंहिंजे उम्मत में अहिड़ा अहिड़ा कामिल वली पैदा थींदा जन जे दिलुनि में एॾी त अल्लाह जे महबूब जी मोहबत हूंदी, एॾी त उन्हनि जी परहेज़गारी हूंदी, अहिड़ो त उन्हनि जो शान हूंदो। हीअं जो क़यामत में उथंदा त उन्हनि जे कध जेके माण्हू हूंदा मुरीद फ़क़ीर उन्हनि जा अॻियनि नबियनि जे उम्मतुनि खां बि घणा हूंदा। सुभान अल्लाह। महबूब तो रहंदा चिकनी हे जेके बुखार डॉक्टर छड़ाए सघनि था, का बीमारी डॉक्टर छड़ाए सघनि था, पर अल्लाह जो कसम आहे जेके बद अखलाक़ियूं इहो कामिल मुर्शिद खां सवाइ को छड़ाए नथो। सुभान अल्लाह। उहे छड़ाए सघनि ॿिए खे काथे। पीर साहिब रोज़े बादशाह जे मरफूज़ा शरीफ़ में लिखियल आहे त हिकिड़ो फ़क़ीर थियो न दुनिया जो माण्हू, पोइ हुनखे दस्तार पाइण ॾुखी पई लॻे। महबूब जी सुनत आहे दस्तार, महबूब जे सुनत सां प्यार कयो, दस्तार पायो, ॾाढ़ी मुबारक रखो, टोका न कयो। पोइ दस्तार न पियो ॿधे, पोइ पाण पुछियोसि फ़क़ीर दस्तार नथो ॿधे, चए साईं लाइक़ु नाहे, लाइक़ु नाहे। त पाणी न फरमायोसि त ॿध, पाण ॾिसी फरमायोसि अबा मां तोखे नथो वणा यार, मुर्शिद अहिड़ो मिलई न, अहिड़ो मिलई न। अल्लामा इक़बाल तो चए त खुदा तुझे किसी तूफान से आशना कर दे, चला करे को तूफान मुंह में लगई कि तेरे दरिया के मौजू में, तेरे बहर की मौजू में किए जो त यानी दरिया जब वहंदो आहे या मौजू वणंदो आहे त उहे तुंहिंजे इन में कोन्हनि, यानी तुंहिंजे अंदर में इश्क वारी मस्ती कान्हे। अड़े कंहिं तूफ़ान सां लॻई, माना अहिड़ो को मुर्शिद मिलई हीअं कल्ब ते चढ़ी वञई त तोखे बि इन मज़े सां आशना करे छॾी। सुभान अल्लाह। वालियूं पाईंदो हो कन में, ॻाइणो ॻाइणो छा थो सम्झे, ज़ंजीर ॿधी छिके जो ॻाइणु छॾनि। भाग दरगाह शरीफ़ ते अचणु नसीब थियुसि, मशहूर शरीफ़ वारो साईं ॾिठई, जंहिं महिल वियो चेड़े अलाए काथे उमिरि गुज़ारीसीं, हेड़े महबूब खे ॾिठोसीं। पोइ ईंदो हो हिकिड़े दफ़े उहे वालियूं धालियूं लाहे असां बीठा हुआसीं जुमे ते, चए पियो अरे कंहिं मां वालियूं न लहरायूं, ओ हिन लहरायूं। इहो थी मुर्शिद कामिल, हो थी हुनजो फैज़। दिल जा पुत, दिल वारे काबे जा पुत, मुर्शिद कामिल को सागो रहण वारो ई कोन्हे। न त शैतान पछाड़ी ताईं झेड़ो कंदो आहे मोमिन सां मरण घड़ी ताईं। हज़रत इमाम राज़ी रहमतुल्लाह ताला अलैह जी ॻाल्हि ॿुधी थी न त हिकिड़ो आलिम मुरीद हुन, शैतान पछाड़ी ताईं झेड़ो कंदो आहे। मदीने जे सोणे साईं फरमायो त क़ब्र में बि झेड़ो कंदो आहे। जंहिं महिल क़ब्र में मुनकर नकीर पुछंदा आहिनि त रब केरु थी, उन महिल हिकिड़ी ॾाढी दीनदार जहिड़ी सूरत ठाहे इशारो कंदुसि पाण, उते बि झेड़ो कंदो आहे। मुंहिंजे नाले चओ, चए त जीअं किरे फैल थिए, जवाब ग़लति थिए, जंहिंजो एसि ताईं झेड़ो आहे। पोइ मरण जो टाइम वेझो, पाण वज़ू पिया कनि पंहिंजी दरगाह ते, त होॾे हुनजो जंग हली, चएसि पियो अलाह कोन्हे उमिरि विञाए छॾियई, मज़ा न कई, बुखा का कई, दुनिया जो हे लय न कई, अड़े उमिरि विञाए छॾे, अलाह काथे आहे? हे आलिम हो जवाब ॾींदो वञे। हाणे शैतान त मलाइकनि जो उस्ताद आहे, उहो कटींदो वञे, तव्हां त हिनखे बेवस करे विधई।
जमल बेवस करे ॿुधाई जवाब न बचो तो उन अल्लाह वारे मुर्शिद उतो पानी खणी ये पानी पंहिंजे मुरीद खणी चयो तड़े चइस त असां रब के बिना दलील जे मञीदा सुभान अल्लाह आशिकन जा कहिड़ा दलील दी न जॾहिं पंहिंजे मालिक महबूब खे मञबो आहे त दलील छा जा कर पत नहीं काई पत पवंदी सुण ॻाल्हियां पत कुपत दियां सुभान अल्लाह हीर पई चए सब समझाने से हीरा छा थी करे जवाब कजे त पत कयो यकीन कयो हे सच कूड़ जो गालियूं मुंहिंजे दिल ते असर रखियूं कनव मुंहिंजे दिल में तव्हां राजू राजू करनी सुभान अल्लाह अल्लाह पाक शल इहा मोहब्बत दी छो त रब करीम जे प्यारन जी मोहब्बत भी त अल्लाह जे खातिर आहे उन में रंग त इहो पियल आहे लज़त त इहा पियल आहे मदीने जे साईं जी मोहब्बत में तॾहिं पाण फरमायूं त जंहिं मां सां मोहब्बत कई त उन अल्लाह सां मोहब्बत कई सुभान अल्लाह जंहिं मुंहिंजे सुन्नत सां मोहब्बत कई उन मां सां मोहब्बत कई जंहिं मां सां मोहब्बत कई उन अल्लाह सां मोहब्बत कई बेश्त में गॾु हूंदो अल्लाह ताला तोखे असांखे पंहिंजे तरफ़ ॾो का अहिड़ी महिरबानी फरमा इधर चवण खां पोइ दुआ था घुरो कुल वल्लाह शरीफ़ पढ़ो त फ़क़ीर साईं जे लाइ ईसाल सवाब जी दुआ करो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना या अल्लाह या रहमान या रहीम जेॾो तुंहिंजो नाम जेॾो तुंहिंजो नाम जेॾो तुंहिंजो नाम मां तोखे बाझ में एॾी घुरां ओ मालिक तोखे बाझ में एॾी घुरां रीह थूरे रीह चतुरे तू छपर तू छा मालिक करीम तोखे छा कसियो सचे गुनाहन खां वाक़ुफ़ सचे नालायकनि खां वाक़ुफ़ असांजे कोताहियुनि खां वाक़ुफ़ असांजे कमज़ोरनि खां वाक़ुफ़ असांजे दर्दनि जो वाक़ुफ़ करीम रब असांजे हाल ते का नज़र फरमा रहमत वारी नज़र फरमा ओ ज़ईफ़नि जे मथां रहम फरमाइण वारा बेवसन जी मदद फरमाइण वारा अहिड़ो त असां सां प्यार कयूं ई न जो पंहिंजो महबूब वरी उन जी उम्मत में अहिड़ो त असां ते रहम आयूं ई न जो मुर्शिद कामिल ॾिनो हाणे हीअं छॾे ॾींदे त माण्हू छा चवंदा हित छा चवंदा त हुत छा चवंदा असांजे ऐबन त पर्दो न खण वञा पवला जहिड़ा बि ऐब आहिनि पंहिंजे रहमत सां पंहिंजे सतारी सां ढके जेड़ा भी गुनाह है जमीन आसमान खां वॾा उहे गुनाह खणी माफ़ कर तो जानो त काई ॻाल्हि कोन्हे ओ मुंहिंजा मालिक उहो फुड़ो इश्क ऐं मोहब्बत वारो लज़त वारो जेको पंहिंजे आशिक़नि खे अता फरमाई त दुनिया खां ला ताल्लुक़ थी विया तुंहिंजे मोहब्बत में तुंहिंजे महबूब जी मोहब्बत में मस्त रहिया उतां को ख़ुशबू जो ज़रड़ो असां ग़रीबनि जे वजूद ते रूह ते बि नाज़िल फरमा मुंहिंजा मालिक साईं असां ग़रीब ज़ईफ़ आहियूं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी दुनिया तुरे आख़िरत में नसीब हुजे मुर्शिद कामिल जी निस्बत सां नसीब हुजे असां सभु अॼु गॾु थिया आहियूं हे दोस्त गॾु थिया आहिनि तुंहिंजे ॿारड़े फ़क़ीर सरताज अहमद जा तूं त सभ खां वधीक वाक़ुफ़ आहे तुंहिंजे ख़ातिर मोहब्बतूं कई दरगाह शरीफ़ सां पधड़ा कई तुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत कई इहा ई उमेद हस त तूं राज़ी थींदे असांखे त पक्का त तो उमेद पूरी कई हूंदसि पर वरी बि गॾु थिया आहियूं त उन्हनि जे मज़ार खे जन्नत जो बाग़ बणाए आमीन उनखे अल मरउ मअ मन अहब उते पुॼाए सघनि सां मोहब्बत तो ॾिनसि आमीन मुंहिंजा मालिक उन ते त रहमतूं फरमाए पर उनजे ख़ानदान ते उनजे अबे ते उनजे भाइरनि ते उनजे सौटनि ते दोस्तनि ते बि रहमतूं फरमाए असां सभिनी जी आजिज़ाना दुआ बि क़बूल फरमाए असांजा गुनाह बि माफ़ फरमाए 5 ख़तम शरीफ़ आहिनि अॼोकी तुंहिंजे नाले मुबारक ते ख़ैरात आहे ऐं जेको पढ़ियोसीं उहो आहे हिकिड़ो ख़तम शरीफ़ फ़क़ीर साईं ॾिनो आहे ऐं दीनी मजलिस थी आहे इहा इन जो सवाब मदीने जे साईं खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब जी आल मुबारक खे असाबनि सगुरनि खे
ऐं जुमला वलियन सगुरन के महबूब जी उम्मत जा जेके भी वली हिन मुर्शिदन ऐं उस्तादन जे सिलसिले के मशहूर शरी वाले साईं सखी बादशाह मियां साईं के जमायत के साईं जी उम्मत के ख़ासि जेको आहे फ़कीर सरताज अहमद जे रूह खे ॾिनोसीं। या अल्लाह करीम असां सभिनी ते रहमत जी निगाह फरमाए ॾियनि, सेहत तंदुरुस्ती अमन आफ़ियत, जन खे औलाद नाहे तन खे औलाद, जन खे परेशानी आहे सा दूर, कर्ज़ मर्ज़ात उहो दूर, सलामती वारी ज़िंदगी दुनिया तुरे आख़िरत जी असांखे अता फरमा। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मुहम्मद व बारिक व सल्लिम।